शादो फरमाए मुझा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोना चवें त कुल हुवल्लाहु अहद मां अल्लाह भी हिकवा तडी त तोके दिल भी कढनी मां इन दिल में मोहब्बत जी जाए भी मां हिकड़े रब के दी जाए हे वरी यार के फोन तो करे हलिया काथे आ तो सा बटरिया दिलियो कूड़ा थोणे मेड़ी फासाने जला दिल बटरिया थी नहीं दिलियो दिल हिका इन दिल में पांजे मजाजी इश्क में यार जी मोहब्बत जी दावा न कर दिल के सुकून मोबाइल फोन ते जिन सा वीडियो कॉल ते कचहरी पियो करे दिल के सुकून न मिलंदे फहाशी न पखड़ींदो कर न त एड़ी हालत थींदे जे जुनेद जानी जी हालत थी इन्नल लज़ीना युहिब्बूना अन तशीअल फाहिशतु फिल लज़ीना आमनू लहुम अज़ाबुन अलीम फिद दुनिया वल आखिरा जेको बेहयाई के मोबाइल ते पखड़ींदो गलत किस्म जो तस्वीरूं हलाइंदो उन जो हाल रब तो फरमाए दुनिया में भी पकड़ कंदो मास अज़ाब त आखिरत में भी पकड़ कंदो मास रुजो अल्लाह को चलन का किन्नी वीडियो मोबाइल में दिसो था वरी शेयर करे पंहिंजे यार दे मोकिलियो था वरी वो यार भी एडो बेगैरत चवेस तो तवारी फिल्म घट आ जेका मां कढी आ न यूट्यूब तो उघाड़ी नाच गानो वो दिस वना भलो अखियूं पली थी वई कन्न पली थी वई गुनाहन में अखियूं निन्यूं धमाए त आलिम जे चेहरे जो दीदार कर त गुनाह माफ करे छॾींदो अखियूं निन्यूं थमाए त काबतुल्लाह जो दीदार करो गुनाह माफ कंदो साईं अखियूं निन्यूं थमाए त सुबह सा पंहिंजे अबे अम्मा जे चेहरे जो दीदार करो खुदा जो कसम रोज घर वेठे नबी से फरमायो कबूल पहल हज उम्रे जो सवाब दींदो साईं शुक्र कयो जिंजो अबो जिंदा है अम्मा जिंदा है मां 11 लाख रुपया खर्च कयान पो भी पक्का ना अलाए मुझो हज कबूल थियो अलाए न थियो पर फरमाए त जेको रोज पंहिंजे पी मां जी खिदमत करे चेहरे जी ज़ियारत करे अल्लाह तो जे रोज कबूल पहल घर वेठे 11 लाखन वारो सवाब हज जो मुफ्त में दींदो अखियूं निन्यूं थमाए ज़मज़म जे पाणीअ जो दीदार कर अखियूं निन्यूं थमाए त रोज कुरान जो दीदार कर अखियुनि जी नज़र वधी वेंदई मुझो मासा था तांजे खैरपुर में डॉक्टर वा सैयद अताउल्लाह शाह अखियुनि जो डॉक्टर वा बुधाए पियो त अक्सर मरीज अचनि था नंढा नंढा छोकरा सॼो ॾींहुं मोबाइल ते खेॾी अचनि था हाणे उन्हनि जी पीउ मां वठी था अचनि छोरनि जी नज़र ई वई कुरान जो दौर भी मोबाइल ते था कनि अड़े हिन कुरान के ईअं साम्हूं वेही दीदार करे पढ़ त नूर भी वधी वञे अल्लाह फरमाए कुल हुवल्लाहु अहद तुझो नक भी हिकवा तमा तुझो रब भी हिकवा साईं अब्दुल रज़ाक मेखे साहब जी कब्र ते अल्लाह रहमत फरमाए चंदो जेको हुन नदर ते सजदा करे यो बेनको आहे इनके नक ही कोने हथ मथे करे जो असांजो नक भी हिकवा त असांजो रब भी हिकवा रोजानो मस्जिद में कुरान जे आडो नमाज जी हर रकात में सूरत फातिहा में मां अल्लाह के छा चंदो आ इयाका नअबुदु व इयाका नस्तईन रब खास तुझी बंदगी कंदो आ खास तोखां ही मदद घुरंदो आ वरी बाहर निकरदो आ वरी अल मदद या रसूल अल्लाह जा नारा हणंदो आड़े तो जड़ो ठग केर थींदो है ना हाजी अल्लाह के चे तो तुझी इबादत कंदो आ तोखो मदद घुरदो आ वरी मस्जिद को बाहर निकरे गाजी पारत थी भलो नी गुजार तो जड़ो बेईमान केर थींदो मां अल्लाह सा भी कूड़ मस्जिद में वुजू जी हालत में अबा सोमानी नमाज पढ़दा हो इशा उनमें फर्ज वरी बरकाता सुन्नत ब नफल पो छा पढ़बो आ 3 रकात वित्र जी 3 रकात में केड़ी दुआ पढ़बी आ दुआ क़नूत इन जी माना जे करे को समझे न के आलिम वट तब शिरक को बची वने मुवहिद पक्को थी वने अल्लाहुम्मा इन्ना नस्तईनुका ए मोजा अल्लाह मा खास तुझी बंदगी कंदाऊं रब सा खास तुझी बंदगी कंदाऊं सुभान अल्लाह मिठी जुबान सा कुरान पढ़ण वारो हजरत से मौलाना रहीम बख्श साहब भी पहुंची